सालगिरह मुबारक हो। रफ़ातेन और बुलंदी भी तुझ पे नाज करे, तेरी ये उम्र खुदा और भी दराज करे। अॼु कोट बंगलो गुपांग हाउस सियासत जे चमकंदड़ सितारे शहरियार वसाण साहब जी सालगिरह जो केक अली शेर गुपांग, मंजूर हुसैन गुपांग, वॾेरो मंठार अली गुपांग, जुल्फकार गुपांग ऐं फिदा हुसैन गुपांग पारां काटियो वियो, जंहिंमें दिलबर शख्सियत कामरान वसाण समेत एसएचओ मंठार अली उमरान, दालका प्रेसिडेंट इरशाद राजपर, वॾेरो कौसर खान गुपांग, ट्रैफिक सार्जेंट एजाज अली वसाण, वॾेरो ताहसिन वसाण, निज़ामुद्दीन भुट्टो, डॉक्टर सईद हुसैन शाह, अनवर हुसैन खोखर, मोमिन गोपांग, कामरेड ताहिर अली हालीपोटो, मुनवर उॼण, इरशाद अली बुर्दी, लाल ॾिनो गोपांग, मोहम्मद इसाक गोपांग, कप्तान रजब मल्हा खां अलावा शहरियुनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कारकुननि ऐं शहरियुनि पारां गुणे ज़िले चेयरमैन फैदपुर शहरियार खान वसाण जी वॾी जमात तरक़ी, ख़ुशहाली ऐं सुठी सिहत लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मोहबतुनि भरे महफ़िल में सिंगर फरहान अली मोलाई जे कलामनि तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया।